कुझु ॾींहंनि खां हिकु बहस पियो हले त सिंध में मुलहद जेके आहिनि उहे वधी विया आहिनि। नासिर महमूद सूमरे साहिबु जेको आहे पंहिंजे पार्टी जे कन्वेंशन में इहो ख़िताबु कयो, उन ते वरी राशिद महमूद सूमरो मूंसां पॉडकास्ट में हुनजो जवाबु ॾेई वियो। तव्हां छा था सम्झो इहो त माना इहो छा तरीक़ो आहे? माना हाणे सिंध में जिते पाण ज़ातियुनि बिरादरियुनि में बि हिक ॿिए खे ट्रीट कंदासीं, हाणे माना इन बिलीफ जी बुनियाद ते बि हिक ॿिए खे ॾिसंदासीं। राशिद महमूद ऐं नासिर महमूद मुंहिंजा नंढा भाउर आहिनि ऐं उन्हनि जो वालिद साहिबु ख़ालिद महमूद सूमरो साहिबु मुंहिंजो प्यारो दोस्त हो, भाउ साथी हो। जॾहिं सेनेटर थियो त मूंखे फ़ोन कंदो, उहा राशिद महमूद साहिब खे बि ख़बर आहे, नासिर महमूद साहिब खे। असीं सलाह कंदासीं सेनेट में छा ॻाल्हाइजे। ज़बरदस्त ख़तीब हो, मुक़रर हो, बहितरीनु इंसानु हो, सिंध जे इशूज़ ते तमामु चिटो हो। ऐं मौलवी साहिबनि मां माण्हू मूंखे ख़ालिद महमूद सूमरो साहिबु, मौलाना असदुल्ला भुट्टो ऐं 2 कराची जा उर्दू स्पीकिंग मौलवी हुआ। उन्हनि जी पॉलिसीस सिंध जे हवाले सां वाज़े न हुयूं, बल्कि केतिरियूं मुनासिब कोन हुयूं, पर उन्हनि जी वरी स्टेट फॉरवर्डनेस मूंखे वणंदी हुई। प्रोफेसर गफ़ूर ऐं मुनवर हसन। मुनवर हसन थोरो स्टेट फॉरवर्ड माण्हू कोन वणंदो हो, पर ॻाल्हि थोरी सिधी कंदो हो। पर ही ॿई त जेके असदुल्ला भुट्टो साहिबु ऐं ख़ालिद महमूद असांजा पंहिंजा दोस्त भाउर अज़ीज़, त राशिद ऐं नासिर मूंखे प्यारा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पाण वटि पाकिस्तान में घणो ज़ोर आहे दीन जे अलाह ऐं बंदे वारनि अहकामत ते। अलाह ॾांहुं बंदे जो रवैयो कहिड़ो आहे, उन ते ज़ोर घणो आहे। सॼी दुनिया जे मज़हबनि में हाणे पॉलिसी शिफ्ट आहे, पैराडाइम शिफ्ट चइबो आहे हुनखे। हाणे सॼी दुनिया में जेके मज़हब आहिनि से कोशिशि पिया कनि, सवाइ पाकिस्तान ऐं भारत जे। भारत में बि ज़ोर घणो आहे भॻवान ऐं बंदे जे विच में, उन ते घणो ज़ोर आहे। भॻवान जूं कहिड़ियूं कहिड़ियूं हिकिड़े बंदे ज़रूरतूं पूरियूं कयूं। सॼी दुनिया में हाणे पैराडाइम शिफ्ट आहे त इंसान जे ॿियनि इंसाननि लाइ रवैये में मज़हब जे कहिड़ियुनि हिदायतुनि ते अमल आहे। पाण वटि पाकिस्तान ऐं इंडिया में आहे त भॻवान या अलाह ॾांहुं कहिड़ियूं असांजूं ज़िम्मेदारियूं आहिनि उहो पूरियूं, जेके इनफ़रादी आहिनि। सॼी दुनिया में आहे त ॿियनि हुकूकुल इबाद जेके चवंदा आहिनि, माण्हुनि सां रवैयो, माण्हुनि सां रवैये ते ज़ोर ॾियण जे बजाए पाण रुॻो लॻा पिया आहियूं त 1 लॻी 52 मिंट थी विया आहिनि, 2 लॻी 53, 6 लॻी 57 मिंट ते खुलियो, 8 लॻी 63 मिंट ते बंदि थियो, पाचो हेठि वियो, पाचो मथे वियो, हथ हिते आयो, हथ हिते आयो। माण्हू पिया मरनि, माण्हू पिया तबाह थियनि, शइ खीर में पाणी मिलियो पियो आहे, मिर्चनि में सुरूं कुटियूं मिलियूं पियूं आहिनि, गोश्त गॾहि कुठो पियो आहे, करप्शन में रोड खाई विया, पाणी खाई विया, वाटर कोर्स खाई विया, नौकरियूं विकामियूं हुयूं। इन्हनि खां बजाए ज़ोर पाण वटि हुन लॻो पियो आहे त असां फलाणो कमु कयोसीं कोन कयोसीं। गोरकी जो कैरेक्टर थो चए थो मूंखे माण्हुनि वारो ख़ुदा पसंदि न आहे, मूंखे अम्मा वारो ख़ुदा पसंदि आहे। तो पुछनि सा छो? चए थो माण्हुनि वारो ख़ुदा इहो आहे, रूस माण्हुनि वारो ख़ुदा त मारींदो, हीअं न कंदो त कुड़द मणंदो, बाहि में विझंदो, दोज़ख में विझंदो, तड़पाईंदो, मारींदो। अम्मा वारो ख़ुदा आहे जेको प्यारु कंदड़ आहे। अम्मा ॿुधाईंदी आहे ख़ुदा भाए थो, प्यारु करे थो, तोखे वधाए थो, तोखे विझाए थो, तुंहिंजी तरक़ी चाहे थो, तोखे सूरु थींदो आहे त अलाह ताला चवंदो आहे शिफ़ा मिले, तोखे तकलीफ़ में अलाह ताला तुंहिंजे मथां छपर छांव आहे। मूंखे अम्मा वारो ख़ुदा वधीक प्यारो आहे। मुंहिंजो नानो हो, नालो हुअसि मोहम्मद मूसा, मस्जिद में पेश इमाम हो, 5 वक़्त जो निमाज़ी हो, मोहम्मद मूसा बलोच, ऐं रोज़ा रखंदो हो, तमामु सोम सलवात जो पाबंद हो। मूंखे क़ाइदा बग़दादी क़ुरान पाक उन इब्तिदाई पढ़ायो, मूंखे निमाज़ ते वठी वेंदो, 5 वक़्त निमाज़ ते मूंखे वठी वेंदो, रोज़ा रखाईंदो, ज़बरदस्त माण्हू। उनखां मूं हिकिड़ो दफ़ो पुछो तोखे, आउं चवंदुसि हुनखे बाबा पोड़ो, बाबा पोड़ो, त आउं चवंदुसि बाबा पोड़ा तोखे कहिड़ा लीडर वणनि था, ईअं माण्हू कहिड़ा वणनि था? मूंखे चई मूंखे वणंदो आहे कमाल अतातुर्क, ॿियो वणंदो आहे यासिर अरफ़ात, टियों वणंदो आहे मौलाना मुफ्ती महमूद, ऐं चौथो नालो ख़बर अथव कहिड़ो वरितई? चौथो चई मूंखे वणंदी आहे इंदिरा गांधी। सिंधियुनि वारो इस्लाम दीन बर्दाश्त इहा अथव जो मस्जिद जो पेश इमाम 1978 1979 में पंहिंजे ॾोहिटे खे जेको निमाज़ी हुजे उनखे चवे त मूंखे यासिर अरफ़ात ऐं मौलाना मुफ्ती महमूद, ऐं चौथी वणंदी आहे इंदिरा गांधी। ऐं हिकिड़ो त जेके पंहिंजा उलमा इकराम उन ज़माने जा से औरत जे हक़ में हुई कोन, बेनज़ीर साहब अलाप चवंदा त औरत वज़ीर अज़म न थिए, हुनखे हिकिड़ी औरत वज़ीर अज़म पे वणी, साहब वरी हिंदू, उहा हुनखे वणी थे। सुबुह जो उथंदो हो त दीनी पैगाम खां पोइ लता मंगेशकर जा गाना ॿुधंदो हो। सिंध जो मज़हब इहो अथव। सिंध जो मज़हब पाण चऊं था जेकॾहिं पंहिंजा दोस्त चवनि त सिंधी मुलद थी विया आहिनि, माना अलाह ताला खां लातलकी कई अथनि, नऊज़ बिल्ला। अलाह ताला खां खनि लातलकी सिंधियुनि जी आहे या उन्हनि जी आहे जेके दहशतगर्द पैदा थियनि था,
दहशतगर्द कहिड़नि सूबनि में पैदा थियनि था, हम्म, चाइल्ड ट्रैफिकिंग में किथे जा माण्हू मुलविस आहिनि, मनशियात केरु थो विकिणे, चर्स ऐं आफ़ीम किथे पोखिया वेंदा आहिनि, पोपी किथे पोखी थी वञे, ख़ुदकश बम्बार अची मस्जिदूं, मनावा जो स्कूल लाहौर जो, आर्मी पब्लिक स्कूल पिशावर, इन्हनि में कहिड़ो सिंधी मुलविस आहे? इहे मुलहदनि जा कम इहे आहिनि जो कंहिंजो बम धमाको करे कोन था मारीनि, कंहिं मंदर खे कोन था साड़ीनि, कंहिं चर्च खे कोन था साड़ीनि, कंहिं माण्हूअ खे ॿोरियुनि में बंदि करे लाश ड्रिल मशीन सां सुराख कोन था कनि, प्यार पखीड़नि था, जेको अचे थो भाकुर उन जा नुक़सान खणनि था, तकलीफ़ूं खणनि था। लतीफ़ साईं जे पैगाम, कलंदर लाल शहबाज़ सचल वारे पैगाम में भाकुर में झलियो बीठा आहिनि, माण्हुनि खां नफ़रतूं कोन था कनि, ईअं कोन था चवनि फलाणे मुल्क खे फ़तह कंदासीं, फलाणे मुल्क ते झंडो लहराईंदासीं, सिंधियुनि जे वाता कॾहिं ॿुधो असीं अफ़गानिस्तान ते झंडो लहराईंदासीं, भारत ते लहराईंदासीं, चीन ते लहराईंदासीं, इहो सिंधी ॻाल्हि कनि था? कोन था कनि। सिंधी त प्यार करणु, इहे प्यार करण वारा मुलहद न आहिनि। ऐं सम्झां थो सॼे पाकिस्तान में जेको गोरकी जे अलाह वारो प्यार आहे ऐं नाना मुंहिंजे मोहम्मद मूसा बलोच वारो जेको असांजो जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे, त माई जेका किचिरो उछलाए वञे उनजी बि ख़ैरियत पुछिजे, ऐं जेको क़ुर पाक जो दीन, ला इकराह फिद्दीन लकुम दीनुकुम वलियुद्दीन वला तस्बु अल्लज़ीन यदून मिन दून अल्लाह, तव्हीं ख़ुदा हुननि जे ख़ुदानि खे बुरो न चओ मता हू तव्हांजे सचे ख़ुदा खे कुझु न चवनि। अलाह पाक जो जेको पैगाम आहे हुकूकुल इबाद जो, माण्हुनि सां मुहबत करण जो, उहो पैगाम सभ खां वधीक आहे ई सिंध में। ऐं आउं दावत ॾींदुसि सॼी दुनिया खे, ऐं जेके तबलीगी माण्हू मूंखे खणनि त रायवेंद्र में वञी ख़िताब कयानि ऐं चवनि त अलाह जे रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो, ऐं अलाह जी उहा रसी जेका सिंधियुनि जे हथ में झलियल आहे उनखे रसीअ खे मज़बूती सां झलियो, ऐं सिंधियुनि वारे इस्लाम खे पंहिंजो मशल राह बनायो, त दुनिया में अमुन ईंदो, प्यार ईंदो, दुनिया तरक़ी कंदी।